अदा ईद असल मां कोन कंदो मुंहिंजी दिल पर ईद बि आई ॿियो दुख मौला मूंखे कोन ॾिनो मूंसां जानी कई तकदाई ॾिसो ईद जॾहिं बि न आयो हू माण्हू वात पर आयो सुबुह जो वॾो माण्हू पंधु वींदो न सुबुह जो वींदो न वात छा ॾिसो कीअं था रोडनि ते पुछंदे छा साहब वाक पियो करे ऐं मूं जहिड़ो ग़रीब पंधु वींदो चवंदा मुले वटि भाड़ो कोन्हे। हिकिड़े दफ़ो ईअं थियो बरोच खे थियो कुकड़नि जो शौक़ु त शहर वियो त ॿ जोड़ी वठी आयो त घर में रखी 2 महीना थी विया आनो ई न पियो ॾिए त बरोच परेशान चइबो आहे आगे भाउ जोड़ थी विया 2 महीने थी गए ना अंडा ई कोन ॾींदी आहे की चेक त करूं जेॾीमहिल चेक किथे त ॾूह ई न रहनि। चांहि ते अर्ज़ु कयो अथमि त चांहि जो जेको मवाली हूंदो वॾो सो बि हवाली हूंदो। चांहि जो जेको मवाली हूंदो वॾो सो बि हवाली हूंदो। वाह वाह वाह। हिकिड़ी तुंहिंजी ख़ासि निशानी चवंदा भली न ॾियो मानी चवंदा भली न आड़ी काप बि अहिड़ा आहिनि आड़ी काप बि अहिड़ा आहिनि सियाणनि खे था चरियो ठाहिनि सियाणनि खे था चरियो ठाहिनि आड़ी काप बि अहिड़ा आहिनि सियाणनि खे था चरियो ठाहिनि पंहिंजो टको कीन खपाइनि ॿियनि जो पीअनि ॿियनि जो खाइनि ॿियनि जो पीअनि ॿियनि जो जेको हथ जलियो थी जानी जाम शोरो तू छॾाई दे हालई पयासी जे बेले में पो कंहिंजो न यार छॾाई दे हलड़े छोरी तुंहिंजो टाइम हुआ तुंहिंजे पेर में छेर पई वॼंदी हुई ए तो तेरा जमानू मजबूर हुआ जॾहिं चेल ते चोटी कुॾंदी हुई। अज देखाया बाजार दे विच लोग ईद दे कपड़े चाही वेंदे सारा यार होंदा साकू घेन देंदा रंग रंग दे सूट सिवई वेंदे। मैंने वज़ीर-ए-आज़म बनने से पहले ये कहा था कि पाकिस्तान किसी से भीख नहीं मांगेगा। मैंने मजाक किया था। चल चाचा MBBS जो फुल फॉर्म ॿुधायो। फुल फॉर्म ॿुधायो तूं मुंहिंजो टीचर आहे मां तोखे फुल फॉर्म MS सम्झो तूं त मां फुल फॉर्म ॿुधायो तूं हेल्थ जो मिनिस्टर आहे जो मां तोखे फुल फॉर्म ॿुधायां। MBBS कई किथां हुई? किथां पढ़िया? हो था कई कुंड मां कई।